सिंध में कोरोना वायरस का बचाव वाली वैक्सीन 86 माण्हुनि जे वेझनि माइटनि खे लॻाइण वारी तस्वीर वायरल थियण खां पोइ सिहत खाते में थरथलो मतल आहे। अॻूणे गवर्नर ऐं मुस्लिम लीग नून अॻवान मोहम्मद ज़ुबैर जी न्याणी सिमन ऐं नाठी जहांगीर खे डाहोजा कैंपस में कोरोना वायरस खां बचाव वारी वैक्सीन लॻाई वई। मुस्लिम लीग नून अॻवान मोहम्मद ज़ुबैर जी न्याणी सिमन ऐं नाठी जहांगीर इश्तियाक सोशल मीडिया ते वैक्सीन लॻाइण जूं तस्वीरूं रखियूं, जेकी वायरल थियण सख़्त तनक़ीद खां पोइ ॿिन्ही पंहिंजे अकाउंट्स तां हटाए छॾियूं। मोहम्मद ज़ुबैर जे भाउ NCOC जे चेयरमैन असद उमर बि ट्वीट कयो त शिकायत मिली आहे त कराची में सिहत वारे अमले खां सवाइ ॿियनि माण्हुनि खे लॻाई पई वञे, जंहिंजो फौरी नोटिस वठंदे NCOC जी टीम फैसल सुल्तान जी सरबराही में सिंध हुकूमत जे नुमाइंदनि सां मुलाक़ात कई ऐं सख़्तीअ सां हिदायत कई त रुगो सिहत खाते जे अमले खे ई वैक्सीन कई वञे। मामिलो मीडिया ते अचण बैदि सिहत खाते पारां सिहत खाते ओभर ज़िले जे डिप्टी डिस्ट्रिक्ट ऑफिसर डॉक्टर अनिला कुरैशीअ खे मुअतल करे फयाज़ हुसैन आबासी खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो, जंहिं जांच शुरू करे छॾी आहे। इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर अनिला कुरैशी पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त हिन कंहिंखे बि फ़ाइदो नाहे पहुचायो। हिकु प्रोफेसर ॿिन्ही खे लाइन में लॻायो, जंहिंखां पोइ खेनि वैक्सीन लॻाई वई। होॾां सिहत वारे वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूओ 3 रुकनी ऑडिट कमेटी बि क़ाइमु करे छॾी आहे, जंहिंजो सरबराह DG सिहत सिंध डॉक्टर इरशाद मेमण हूंदो। रिपोर्ट अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।